अवां सोलर ते जहाज उॾामंदे त ॾिठा हूंदा, गाॾियूं डोड़ंदे ॾिठियूं हूंदियूं, पर कॾहिं इहो न ॾिठो हूंदो त सिज जी रोशनी ते माण्हू बि हलंदा आहिनि। रोशनी ईंदी त जिस्म सां सिज लहंदे ई जिस्म मफलूज। जी बिल्कुलु, अॼु असां हिकु अहिड़ी अनोखी कहाणी खणी आया आहियूं जंहिंखे ॾिसण ऐं ॿुधण खां पोइ दुनिया ऐं डॉक्टर जीअं अवां बि हैरान थी वेंदा। पाकिस्तान जे ॿिनि नौजवाननि खे अहिड़ी बीमारी थी आहे जंहिं साइंस ऐं मेडिकल जे माहिरनि खे अचरज में विझी छॾियो आहे। ॿई भाइर सिज जी रोशनी ते हलनि था, सिज लहण शर्त ई मफलूज थी वञनि था। इन बीमारी में वरतल नौजवाननि खे सोलर किड्स जो नालो ॾिनो वियो आहे, यानी अहिड़ा ॿार जेके सिज जी रोशनी ते हलनि था। क्वेटा सां तालुक रखंदड़ मोहम्मद हाशिम जे 9 ॿारनि मां 5 ॿार इन बीमारी में वरतल आहिनि, पर 3 अञा बि सिज जी रोशनी ते हलनि था। शोएब ऐं रशीद त जवान थी विया आहिनि, पर संदन नंढो भाउ इलियास अञा नंढो आहे ऐं केस वधीक ॾुखियाई पेश अचे थी। डॉक्टर्स 2 सालनि ताईं इन बीमारी जे इलाज जी खोज न कंदा रहिया, बल्कि समझण जी कोशिश कंदा रहिया त इहा बीमारी आहे छा। लंडन जे हिकु यूनिवर्सिटी जे रिसर्च सेंटर में नौजवाननि जे रत जा सैंपल्स मोकिलिया विया। उतां जो माहिर बि हैरान आहिनि त हीअ अनोखी बीमारी आहे छा। डॉक्टर नौजवाननि खे हिकु ई गोरी ॾियनि था जंहिंजो असर ख़त्म थियण बाद वरी हुननि जो जिस्म मफलूज बणिजी वञे थो। सिज जी रोशनी पवण शर्त वरी आम ज़िंदगी में मोटी था अचनि। डॉक्टर इन बीमारी खे को नालो त न ॾेई सघिया आहिनि, पर इन मर्ज़ में वरतल नौजवाननि खे सोलर किड्स जो नालो ज़रूर ॾिनो वियो आहे।